बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। उमेद थो कयां त तव्हां सभु ख़ुशि हूंदा, तव्हां ॾे ख़ैरियत हूंदी। आमीन। मुंहिंजो ही वीडियो तव्हांखे पसंदि अचे या न अचे, पर दुआ थो कयां त अल्लाह करे तव्हांखे सम्झ में अचे। हिकिड़ो हमरा हुयो, मज़ूर हुयो। जॾहिं मज़ूरी कंदो हुयो त घर कुझु आणींदो हुयो, सदाईं बीमार बि रहंदो हुयो। कुझु ॾींहं मज़ूरी करे वरी कुझु इलाज कराईंदो हो, पंहिंजे घर जो चरखो बि हलाईंदो हुयो। हुन वटि ॿियो को बि आमदनी जो ज़रियो न हुयो सवाइ मज़ूरी जे। उनजी उहा हिकिड़ी न्याणी हुई, 8 साल हुनजी उमिरि हुई। उहा स्कूल पढ़ंदी हुई, उनखे ॾाढो शौक़ु हो स्कूल पढ़ण जो। पर स्कूल जा अख़राजात, स्कूल जा ख़र्च मुंहिंजो पीउ बर्दाश्त न पियो करे सघे। पोइ हुनजी माउ पोइ सिलाई करे या कुझु काॾों मतिलबु हुनखे पढ़ाईंदी हुई। हिकिड़े दफ़े छोकिरी पंहिंजे पीउ खे चयो त बाबा, जेका असांजी टीचर आहे उहो मूंखे 2 कलाक उस ते बीहारे थी, सज़ा थी ॾे, ऐं स्कूल में जेके मुंहिंजियूं सर्तियूं आहिनि उहे मूं ते खिलनि थियूं। मूंखे हिकिड़ो किताबु कोन्हे, इन जी वजह खां मूंखे किताबु वठी ॾियो। पोइ पीउ चयसि त बाबा, तूं ॾिसें थी त मां फ़ारिग़ वेठो आहियां, तबियत में मज़ो बि न आहे। अलाह करे हिन हफ़्ते मां सेट थी वेंदुसि, मुंहिंजी तबियत में बहितरी थिए त पोइ मां मज़ूरी ते जीअं वेंदुसि, मज़ूरी मिलंदी त मां तोखे किताबु ज़रूरु वठी ॾींदुसि। आख़िर हुनजे कुझु थियण में काफ़ी ॾींहं लॻा। न्याणी वेचारी रोज़ स्कूल वञे, उहा मास्तराणी हुनखे सदाईं सज़ा तौरु उस ते बि बीहारे, पंहिंजे सर्तियुनि अॻियां हुनखे बेइज़तो बि करे। हिकिड़े ॾींहुं उहा छोकिरी स्कूल वञे पई, रस्ते ते हिकिड़ो बुक स्टोर हुन ॾिठो। 2-3 माण्हू हुन खां अॻु में कुझु सामान वठनि पिया। उहा छोकिरी साइड वठी बीही रही त जीअं हे माण्हू फ़ारिग़ थियनि, दुकान मां लही वञनि त पोइ मां दुकानदार सां ॻाल्हायां। दुकान तां ॿिया कस्टमर जॾहिं हलिया विया, हीअ छोकिरी दुकान ते चढ़ी। दुकानदार खे चई, चाचा मुंहिंजो बाबो बीमार आहे, काफ़ी ॾींहंनि खां मज़ूरी ते वियो न आहे। टीचर मूंखे रोज़ उस ते बीहारे थी, सज़ा थी ॾे, सर्तियुनि खां बेइज़ती बि करे थी। तव्हां मूंखे हिकिड़ो किताबु उधारो ॾियो, वाइदो आहे बाबा जीअं मज़ूरी ते वेंदो आहे, हुनखे जॾहिं मज़ूरी मिलंदी त तव्हांखे मां पैसा ॾींदुमि। इहे लफ़्ज़ ॿुधी दुकानदार ॾाढो नेक इंसान हुयो, नेक निमाज़ी हुयो, पंहिंजे बचड़नि वारो बि हुयो। उन जूं अखियूं भरिजी आहिनि। उन न्याणी खे चयो त पुट, मां तोखे किताबु ॾींदुसि, पर तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर। जी चाचा, छाजो? पुट, जॾहिं बि तोखे किताब जी ज़रूरत पए, कंहिं पेंसिल जी ज़रूरत पए, पेन जी ज़रूरत पए, मूंखां उधर ते उहे शयूं वठी वेंदी कर। जॾहिं तुंहिंजो पीउ मज़ूरी मां बचत करे तोखे पैसा ॾे त पोइ मूंखे तूं ॾींदी कर। पर वाइदो इन ॻाल्हि जो त तूं कंहिं बि दुकानदार खे उधारो न घुरंदी का बि शइ, छो जो हीअ दुनिया न आहे। हिन दुनिया में काफ़ी बघिड़ बि आहिनि। हीअ दुनिया झंग आहे। हिन झंगल में काफ़ी ज़ालिम जानवर बि रहंदा आहिनि। त मूंखे भउ आहे त तुंहिंजे मासूम जवानी ते मतां कंहिं ज़ालिम जानवर जी नज़र पए। चई त मां तुंहिंजो अंकल आहियां, तुंहिंजो चाचो आहियां, पर अॼु खां पोइ इहो तो मूंसां वाइदो कयो त कॾहिं बि तोखे जेका शइ बि ज़रूरत पए त तूं पंहिंजे अंकल खां अची वठी वेंदी कर। जॾहिं बि तोखे पैसा तुंहिंजो वालिद साहब ॾे त पोइ मूंखे ॾे, अगरि न हुजनि त बि ख़ैरु आहे। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे, हिन स्कूल में मास्तराणियूं बि हूंदियूं आहिनि, मास्तराणियुनि जा ॿार बि पढ़ंदा आहिनि, स्कूल में मास्तर बि हूंदा आहिनि, मास्तरनि जा ॿार बि पढ़ंदा आहिनि। त उहे सिर्फ़ु पंहिंजी पोज़ीशन ॾिसंदा आहिनि त मुंहिंजे ॿार खे सभु कुझु आहे, बूट आहे, यूनिफॉर्म आहे, उनखे पेंसिल आहे, बुक आहे। अगरि कंहिं ॿिए ॿार खे कोन्हे त उन्हनि ते उन कावड़ जे बदिरां, सज़ा ॾियण जे बदिरां त उन्हनि जी ज़िंदगी में थोरो लीओ पाए ॾिसो त सही त उहे कहिड़े हालातनि मां गुज़री रहिया आहिनि, त उनजो को सहारो आहे या न।
चलो शागिर्द हुजे या शागिर्दाणी, उनखे त सज़ा तौरु उस ते बि बीहारियो वञे, उनखे सज़ा बि ॾिनी वञे, त अगरि उहो हफ़्ते खन में 15 ॾींहंनि में उहा शइ अफोर्ड नथो करे सघे त उन मास्तरनि खे एॾी तालीम आहे त उहे तो सभु कुझु सम्झी सघनि था। उन मास्तराणियुनि खे बि इहा तालीम ऐं अकुलु आहे त जिन्हनि खे मास्तरियाणी जी नौकिरी मिले थी, जेके मास्तर आहिनि, त उहे इन शइ खे सम्झी सघनि था, त उन्हनि खे कंहिं ॿुधाइण जी का ज़रूरत कोन्हे त अलाह पाक तव्हांखे सुठियूं नौकिरियूं ॾिनियूं आहिनि, तव्हांखे कुर्सी ॾिनी आहे, तव्हांखे सुठियूं पघारूं अलाह पाक ॾेई छॾियूं आहिनि, तव्हां इन लाइक़ु आहियो त तव्हां कंहिं ॿार खे पेंसिल बुक, उनखे सज़ा ॾियण जे बदिरां तव्हां उनखे बुक पेंसिल वठी ॾियो। तव्हांजे न कंहिं पघार में कमी थींदी, न तव्हांजा कॾहिं बच्चा बुख ते मरंदा अगरि इन पैसनि में तव्हां उन्हनि खे पेंसिल बुक या को किताब वठी ॾींदव। इहे सभिनी लाइ हिकिड़ी हिदायत आहे। त मां शुरू में ॻाल्हि कई त मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे या न अचे त अलाह करे तव्हांखे सम्झ में अचे। अगरि अलाह पाक तव्हांखे सुञातो आहे, तव्हां वटि चंद रुपया आहिनि, पघार आहे, अगरि तव्हां उन मासूम ॿार खे सज़ा ॾियण बदिरां अगरि उनखे पेंसिल वठी ॾींदव त उन्हनि जे दिलि मां अहिड़ियूं दुआऊं निकिरंदियूं जो तव्हांजी ज़िंदगी ख़ुशहाल थी पवंदी। मुंहिंजो वीडियो तव्हांखे सम्झ में अचे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि मुंहिंजी ॻाल्हियुनि मां कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त मूंखे माफ़ु कजो। अलाह निगहबान।